अफ़सोसनाक ख़बर है। हैदराबाद में अवां सां शेयर कयूं पिया। ॿारड़ी अनाबिया मुबैना ज़्यादती बाद फ़ौत थी वई। वारसनि जो चवणु आहे त अनाबिया खे ज़्यादती बाद क़तल कयो वियो आहे। ॾुखोईंदड़ ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद मां मासूम ॿारड़ी अनाबिया मुबैना ज़्यादती खां पोइ फ़ौत थी वई आहे। अनाबिया खे ज़्यादती खां पोइ क़तल कयो वियो। वारसनि अहिड़ो शक ज़ाहिर कयो आहे। ॿारड़ी जे जिस्म ते तशदुद जा निशान मौजूदु आहिनि। इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे जॾहिं त ॿारड़ी सां ज़्यादती जी ख़बर मेडिकल रिपोर्ट में पवंदी। इस्पताल इंतज़ामिया जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद मां ॿारड़ी अनाबिया मुबैना ज़्यादती खां पोइ फ़ौत थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो असां लाइन ते मौजूदु आहे। इरफान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, अरबानी सिविल अस्पताल हैदराबाद में ज़ख़्मी हालत में इलाज लाइ आंदल 5 वरनि जी ॿारड़ी राति देर सां फ़ौत थी वई आहे। संदसि नालो अनाबिया ॿुधायो वञे थो ऐं उहा फ़क़ीर जे पिंड जी रहवासण हुई ॿुधायो वञे थो। ऐं वारसनि जो इहो इल्ज़ाम आहे त खेसि ज़्यादतीअ बाद क़तल कयो वियो आहे। जॾहिं त इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त ॿारड़ीअ जे जिस्म ते तशदुद जा निशान हुआ। जॾहिं त साण ज़्यादती तस्दीक मेडिकल रिपोर्ट अचण खां पोइ थी सघंदी। ॿिए पासे सिटी पुलिस जो उन हवाले सां चवणु आहे त 2 ॾींहं अॻु वारिस वटनि इस्पताल इंतज़ामिया तरफ़ां घुरियल जेका आहे सा सर्टिफिकेट वठणु आया हुआ। जॾहिं त उन्हनि इन दौरान ॿुधायो त ॿारड़ी सीढ़ियुनि तां किरी ज़ख़्मी थी पई आहे। ऐं हाणे संदन जेको मौक़िफ़ आहे चवनि था त ॿारड़ी खे ज़्यादती बाद क़तल कयो वियो आहे। ऐं जेकॾहिं साबिती का मिली ज़्यादती जी त पोइ कार्रवाई कई वेंदी। जी, वॾी महिरबानी इरफान इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।